दोस्तों उम्मीद है सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव, सर्दी जा मज़ा वठंदा हूंदव। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम 12 आहे ऐं हिन एल्बम जी तस्वीर मूं वटि न हुई। हीअ वहीद भाउ वॾी महिरबानी आहे हुनजी, उन तस्वीर जी इनायत कई। ऐं एल्बम तमामु बहितरीनु आहे, 2001 में रिलीज़ आहे ऐं सिलेक्शन वहीद हकड़े जी आहे, सिंधी गीतनि जो शहज़ादो मास्टर मंज़ूर। एल्बम तमामु बहितरीनु आहे, गीत सुठा अथसि ऐं सभ खां मशहूरु फेमस गीत जेको आहे तूं छा विछड़ी वएं मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो, तमामु बहितरीनु गीत आहे। ऐं हिन में ॿिया बि गीत सुठा आहिनि जेके हिन वक़्तु बि माण्हू दिलि सां ॿुधनि था। हलूं था कमेंट्स जी तरफ़। पहिरियों कमेंट्स आहे सिराज अमन लाशारी लिखियो आहे, वेरी नाइस वहीद भाउ, वेरी नाइस पिक्चर लिखियो आहे। वहीद भाउ लिखियो आहे मिक्स सॉन्ग टोटल। ऐं इन खां पोइ ॿियनि दोस्तनि जा बि आहिनि कमेंट्स। उन खां पोइ वहीद भाउ ॿिन्ही कमेंट्स में लिखियो आहे त 2001 बिल्कुलु ठीकु आहे वहीद भाउ। इन करे आऊं वीडियो में चयो त मां काफ़ी ग़लतियूं कयूं आहिनि, त तव्हां मुंहिंजूं ग़लतियूं नोट नथा कयो, नोट करे मूंखे कमेंट्स करे ॿुधायो। उन खां पोइ हिकु नओं दोस्त आयो आहे राशिद अली सोलंकी साहब लिखियो आहे त पोइट्री सब अच्छी है, उस्ताद ने जो भी सॉन्ग गाया है सुपर हिट और हार्ट टचिंग सॉन्ग है। वॾी महिरबानी भाउ, कुर्ब तव्हां कमेंट्स कयो। ऐं हेॾां वरी राशिद अली सोलंकी साहब वरी कमेंट्स कई आहे त कोई ऐसा सॉन्ग नहीं है जो फेमस ना हुआ हो। 12 या 13 साल माना थी विया आहिनि मास्टर मंज़ूर खे गुज़ारे विया, पर पोइ बि उस्ताद जा परस्तार गाना ॿुधनि था। इहा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको बि फेमस फ़नकार हूंदो आहे त उन जा गीत या उन जूं यादूं पयूं हलंदियूं आहिनि, छो जो हुनजे आवाज़ में वॾो दर्द हुयो। ऐं दर्द त बिल्कुलु ई हुयो। ऐं काफ़ी फ़नकार जेके हूंदा आहिनि उन्हनि खे वरी शौक़ु हूंदो आहे माना उन सुठी शाइरी खे सुठो करे ॻाइण जो। ही बि मास्टर मंज़ूर बि ईअं ई हुयो त माना जेका सुठी शाइरी हूंदी हुई उनखे शौक़ सां ॻाईंदो हुयो। तमामु बहितरीनु फ़नकार सिंध जो। ऐं दोस्तनि खे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में असांखे गीत ॿुधाईंदासीं कहिड़ा कहिड़ा आहिनि एल्बम में ऐं उन्हनि जी शाइरी कंहिं कंहिं शाइर कई आहे। त हलूं था हाणे पहिरें गीत ॾे। हिन जो पहिरियों गीत लिखियो आहे, पहिरियों गीत आहे हुसैन बिरोही जो न छॾी हा न इश्क थिए हा। उन खां पोइ ॿियो गीत आहे वहीद हकड़े जो तूं छा विछड़ी वएं, तमामु बहितरीनु अंदाज़ में ॻायल गीत। उन खां पोइ आहे मेवो ख़ान जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई बाज़ार जी तूं शइ नाही, तमामु बहितरीनु आहे गीत। ऐं उन खां पोइ आहे मुर्तज़ा चन्ना जी शाइरी आहे रत कढी सीने ते। ऐं उन खां पोइ आहे शाइर आहे कोलाची असां ॿिन्ही जे, गीत जा बोल अथसि। ऐं उन खां पोइ असगर खोसे जी शाइरी आहे यार तांगो, बलोची गीत आहे। ऐं असगर खोसे जो हिकिड़ो कलाम शमन अली ॻायो आहे बलोची में, तमामु बहितरीनु। असगर खोसो तमामु सुठो शाइर आहे बलोची। ऐं उन खां पोइ आहे अरबाब सीलरे जी शाइरी आहे तुंहिंजे विछड़ण जो। उन खां पोइ आहे ग़ुलाम कादिर घायल जी शाइरी आहे तमामु बहितरीनु। गीत जा बोल लिखिया अथई मुंहिंजे सहारे। उन खां पोइ वहीद हकड़े जो गीत आहे मूंसां छॾ तूं अदाकारी। उन खां पोइ आख़िरी गीत आहे ज़ुल्फ़कार मंगी जो अखियूं रोंदियूं। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको। अव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। का ग़लती थी वई हुजे उहा बि ज़रूरु ॿुधाईंदा कमेंट्स करे। नेक्स्ट वीडियो में इकट्ठे आहियूं इंशाल्लाह।